खैरपुर मां ख़बर ईंदा आलुता ऑफिसर सैयद हसन शाह पाकिस्तान पोस्ट ऑफिस डिप्टी सीनियर पोस्ट मास्टर खैरपुर जे पीओ मां अलविदाई पार्टी ॾिनी वई। इन मौक़े ते अॻुवाणनि ॻाल्हाईंदे चयो त डिप्टी पोस्ट मास्टर जी हैसियत सां पंहिंजूं ख़िदमतूं मुकमिल करे रहिया आहिनि। ही लम्हो जिते ख़ुशी जो आहे त अवां हिकु शानदार कैरियर खां पोइ नए सफ़र जी शुरूआत पिया करियो, उते ई उदासी बि आहे त असां हिकु इंतिहाई महिरबान बावकार ऐं बाअख़लाक़ शख्सियत खां ज़ाहिर तौर जुदा थी रहिया आहियूं, पर ही दुनिया जो दस्तूर आहे त काफ़िला हलंदा रहनि था ऐं माण्हू पंहिंजी मेहनत ऐं ईमानदारी जो मिसाल छॾींदे अॻिते वधी वञनि था। सैयद हसन शाह पंहिंजी समूरी ज़िम्मेवारियुनि खे ईमानदारी, ख़ुलूस ऐं मोहबत सां निभायो आहे। अलविदाई पार्टी में रिटायर्ड थींदड़ मुलाज़िम खे सिंध जी सुखड़ी अजरक गुलनि जा हार पाराया विया। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।